ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हब चौकी खां रिपोर्ट कर रहा मीर खान चांडियो। हब आल पाकिस्तान ऑयल टैंकर्स ओनर्स एसोसिएशन के चेयरमैन मीर शम्स शाहवाणीअ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सभ खां पहिरियां मां पंहिंजे सफ़ेद वारनि जो शुक्रियो अदा करणु चाहियां थो जिन असांजे सेंडेक रेकोडेक ऐं डोडर प्रोजेक्ट जे अॻुवाट ॾेई मसइलनि जे हल लाइ हिते आया आहिनि। माण्हुनि ते अहसान कयो ऐं जंहिंसां असांजा केतिरा ई माण्हू मुतासिर थिया आहिनि, जंहिं 100 खां वधीक शहादतूं ॾेई पाण खे तबाह कयो ऐं PSO खे आबाद कयो। सुभाणे खां ॿीहर PSO ॾेई रहिया आहियूं। जेकॾहिं घटि ॾिनी वई त समूरियूं गाॾियूं बंदि करे एहतिजाज कंदासीं। जेकॾहिं सूबे खे सप्लाई करणी पई त पोइ उहे समूरा प्रोजेक्ट बि बंदि कंदा, जंहिंमें रेकोडेक जी सप्लाई बि कई वेंदी। उन मौक़े ते बलोचिस्तान में दमादम मस्त कलंदर कयो वेंदो। टैंकर ओनर एसोसिएशन इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल गनी ज़हरी, हाजी इस्माइल खालजी, हाजी अहमद अली ज़ई, मोहम्मद कासिम मेंगल, मोहम्मद हाशिम मेंगल, अमान लाचकज़ई, रईस उबैदुल्लाह मेंगल, मोहम्मद करीम सरपारा, अब्दुल्लाह सरपारा, सईद अहमद मेंगल, अशफाक सरपारा, अरशद सरपारा, अब्दुल गनी सरपारा ऐं नबी ज़हरी, हाजी गुलाम हुसैन मेंगल, ज़हीर मेंगल, अब्दुल करीम नूरज़ई, मोइनुद्दीन मेंगल, याकूब शहवाणी उर्फ शहवाणी, अमानुल्लाह, मोहम्मद हसनी, जलील मेंगल ऐं तज़किरा, याकूब शहवाणी, असफंद मेंगल, इनायत मोहम्मद हुसनी ऐं मंजूर मेंगल, अख्तर बारकर ज़ई ऐं बरीदाद अचकज़ई, लाला मामा मंजूर अचकज़ई, मुनीर काकड़, नसीबुल्लाह काकड़ ऐं ॿिया पिणु मौजूदु।